कंबर शहजादपुर ज़िले के तालके मीरोखान में मौजूद आहियूं, जिते इन वक्त मकामी खांगी राइस मिल है, जिते खुराक खाते तरफा कणक जूं जेके बोरियूं रखी वयूं हुयूं उहे ख़राब थी बदबूदार थी वयूं आहिनि, सड़ी तबाह थी वई आहे कणक, जंहिंजो रंग कारो थी वियो आहे ऐं कुझु अच्छी कणक भी आहे पर उहा खाइण जहिड़ी न आहे ऐं बदबूदार थी वई आहे। ॿुधाए पियो वञे त हीअ 2022 में हज़ारे तादाद में जेके बोरियूं हुयूं उहे खुराक खाते अमानत तौर राइस मिल ते रखियूं हुयूं, छो त मीरोखान तालके में खुराक खाते को भी गोदाम न आहे। 2022 में जेका बरसाती बोड आई उन में कणक कुछ ख़राब थी, उन खां पोइ बि हिन कणक खे किथे भी शिफ्ट न कयो वियो। नतीजे तौर अॼु 3 साल गुज़री चुका आहिनि। हिन 3 सालनि में 7000 खां वधीक जेके बोरियूं ॿुधाईंदियूं वञनि कणक जूं उहे मुकमिल तौर ते सड़ी तबाह ऐं बदबूदार थी वयूं आहिनि। हालत इहा आहे त हीअ कणक न खाइण जे लाइक़ु आहे न इस्तेमालु करण जे लाइक़ु आहे, पर रखण जे लाइक़ु बि हाणे न रही आहे। नतीजे में हितां जा जेके राइस मिल जा मालिक आहिनि, मज़दूर आहिनि, उहे तंग थी विया आहिनि ऐं उन्हनि मुसलसिल खुराक खाते सां राब्तो कयो आहे त हिन कणक खे शिफ्ट कयो वञे। एतिरी ख़राबु न हुई जेका हाणे उन्हनि जी लापरवाही जे करे ख़राबु थी वई आहे। ॿाहिरि पियल आहे, जंहिंजे मथां को तरपाल कोन्हे, कोई कटा कोन्हे, कोई डिसिप्लिन कोन्हे। इहा 2-3 सालनि में वेतर ख़राबु थी वई आहे। हाणे त इहा ॾिसो था पाण सड़ी कारी खाक थी वई आहे। असां केतिरा मरतबा उन्हनि खे चयो आहे बाबा इहा कणक खणायो, असांजी मिल ते पई आहे, बदबू थी करे। तव्हां पाण ॾिसो था हिते ऑफिस में ई वेही नथा सघूं, हिते ई हिनजी बदबू थी अचे। मिल मालिक शहज़ादो चांडियो सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उनजो बि चवणु आहे त असां खुराक खाते खे मुसलसिल चयो आहे त हीअ बराए महिरबानी कणक हितां शिफ्ट कई वञे, असांजी जीअं हिन बदबूदार कणक मां जेका आहे त जान आजी थी सघे ऐं असां हिते हिन कणक जी मौजूदगी में गुज़ारो नथा करे सघूं। जी।